ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। बहराम खां रिपोर्ट शामिल कंदासीं। साबिक़ा MPA PS 15 वज़ीर आला सिंध जे मौजूदा तर्जुमान गंवर खान इसरान जा बहराम टाउन जा दौरा, जंहिंमें रोड प्योर ब्लॉक स्कीमुनि जो रिबन काटे इफ़्तिताह कयो वियो। गंवर खान इसरान बहराम टाउन खे ॾिनल स्कीमुनि जे तरक़ियाती कमनि, रोड प्योर ब्लॉक ऐं ड्रेनेज सिस्टम जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते गंवर खान इसरान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मीरो खान सिटी ऐं बहराम टाउन में ॾिनल स्कीमुनि जो कम 100% मुकमल कयो वियो आहे। ईंदड़ स्कीमुनि में बहराम ऐं उन जे पसकिरदाई में बहितरीन कम करे पाकिस्तान पीपल्स पार्टी साबित कंदी त PP हमेशह मेरिट ते कम कया आहिनि। उन मौक़े ते सहाफ़िन सिंध जे ॿरंदड़ मसइलनि, सिंधु दरिया मां निकिरंदड़ 6 गैर क़ानूनी कैनाल कढिया पिया वञनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी कहिड़ो रद्द अमल ॾेखारींदी, जंहिं ते गंवर खान इसरान सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त PP हमेशह हर मसइले ते आवाज़ उथारियो आहे, उहे कालाबाग डैम हुजे या सिंधु दरिया मां निकिरंदड़ गैर क़ानूनी कैनाल हुजनि। उन वधीक चयो त PP क़यादत कॾहिं बि सिंध जे अवाम खे कॾहिं बि मायूस न कंदी। उन मौक़े ते ख़ुदा बख़्श खोखर, आमिर अली, शाहिद हुसैन, गुलाम मुस्तफ़ा मक्सी, ज़फ़रुल्लाह, नसीमुद्दीन, सिकंदर खान बिरोही, अब्दुल अज़ीज़, ज़ाहिद हुसैन पतूजो, सिराई, अब्दुल करीम खोखर जन गुलनि जी वर्खा कयूं।